अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल। नाविल नगार सिराज। किस्त 55। हू जॾहिं मैदान में पहुतो त साम्हूं टावर में 10:30 थिया हुआ। पार्क में हर तरफ़ माण्हू ई माण्हू हुआ। एतिरा माण्हू हिकिड़े हंधि गॾु थियल ॾिसी इन खे वरी हड़ताली मज़दूरनि जो हुजूम यादि अची वियो। साम्हूं ई साम्हूं हिकु वॾी डाइस ते हिन जी पहिरीं नज़र प्रोफेसर रशीद ते पई, जंहिंजा अछा वार हवा जे करे उॾामी संदसि ऐनक जे शीशनि ते पइजी रहिया हुआ ऐं हू बार बार हथनि सां उन्हनि खे हटाए मज़दूरनि ऐं माण्हुनि जे हिन मजमे खे ॾिसण ते लॻो, जेके मुख़्तलिफ़ नारा हणी रहिया हुआ। हिन जे बिल्कुलु पुठियां हिन खे चित्रकार सलीम नज़र आयो, जेको इशारे सां माइक ते बीठल हमराह खे कुझु सम्झाए रहियो हो, जेको तक़रीर करण जी कोशिश में माइक खे संभाले न पिए सघियो। हू चई रहियो हो, ॿहिराड़ियूं असांजे लाइ ज़हर जो ढुक बणिजी चुकियूं आहिनि। उते जो वॾेरो पुलिस जी मदद सां असांखे बेदख़ल कंदो थो वञे ऐं असांजी जाइ उहे पिया भरीनि जन लाइ नादिर शाह चयो त जेसीं ही मूंसां आहिनि ऐं मुंहिंजा हिमायती आहिनि तेसीं मुंहिंजी हुकूमत दिल्ली त छा काबिल खां बि हलंदी रहंदी ऐं असांजा शहर असां खां इस्लाम ऐं पाकिस्तान जे नाले ते खसिया पिया वञनि ऐं जेकॾहिं असीं पोरे लाइ कारखाननि जो रुख़ था करियूं त उते ज़िंदगी जहनम जो ॿियो नालो आहे, जंहिं जहनम में न रुॻो असीं था भस्म थियूं पर असां सां गॾु ॿियनि क़ौमुनि जा माण्हू बि साॻे अज़ाब में गिरफ़्तार था थियनि। ॿुधायो त हाणे असीं केॾांहुं वञूं? सिंध रुॻो वॾेरनि ऐं सेठियुनि जो नालो त न आहे। सिंध मुंहिंजो नालो आहे, तुंहिंजो नालो आहे, हिन जो नालो आहे, हुन जो नालो आहे। सिंध हारीअ जो नालो आहे, मज़ूर जो नालो आहे, मज़लूम जो नालो आहे। उन वक़्तु मजमूए मां कंहिं चयो, 1 यूनिट बाबति कुझु ॻाल्हाए। सिंध न आहे त न ॿहिराड़ी आहे न शहर आहे। अहिड़ो मुल्क न घुरिजे जंहिंमें सिंध नाले ते ई बंदिश हुजे। उन आवाज़ अचण सां ई मुख़्तलिफ़ नारा लॻणु शुरू थी विया। हिकिड़ो माण्हू हिकदमि स्टेज ते चढ़ी आयो ऐं माइक खे हथ में झलींदे निड़ी फाड़ींदे चयाईं, असीं प्रोफेसर रशीद खे ॿुधण आया आहियूं। असां हिते पूरियत ऐं हारीअ जो फ़लसफ़ो ॿुधण कोन आया आहियूं। वतन हूंदो त फ़लसफ़ा बि पिया ॿुधबा। जेकॾहिं बंगाल में पोरियत ऐं हारी शागिर्द ऐं उस्ताद सियासतदान ऐं क्लार्क हिकु थी सोना बंगला जो नारो हणी सघनि था त असीं छो सोनी सिंध जो नारो न हणूं? प्रोफेसर रशीद खे गुज़ारिश आहे त हू अची तक़रीर करे। अनूअ ॾिठो त माण्हुनि जे समुंड में उत्साह हिकु वीर वांगुरु उभिरियो ऐं प्रोफेसर रशीद जे नारे ऐं नाले सां सॼो वायुमंडल गूंजजी उथियो। ऐं पोइ हिन ॾिठो प्रोफेसर चित्रकार जे कुल्हे जो सहारो वठंदे उथियो ऐं माइक ताईं आयो। मजमूए ते सांत ॼण कंहिं ककर वांगुरु छांइजी वई। मुंहिंजा माण्हू, आउं हाणे मरण कंदीअ ते अची पहुतो आहियां। जॾहिं इंसानु मरण वारो हूंदो आहे तॾहिं हूअं केॾो बि कूड़ो छो न हुजे, उन घड़ीअ ज़रूरु सच ॻाल्हाईंदो आहे। मूं लाइ उहा घड़ी अची वई आहे जेतोणीकि आउं भायां थो त मूं कॾहिं बि ॼाणी वाणी कूड़ न ॻाल्हायो आहे। मेड़ में टहिकड़ो पइजी वियो, पर उन टहिकड़े में हिकिड़ो एतमाद हो, हिकिड़ो वेसाह हो जेको अनूअ पाण बि महसूसु त कयो पर उनखे सम्झी न सघियो। आउं चवंदो रहियो आहियां त असां सां वॾो धोखो थियो आहे। पढ़ियल ॻियल सम्झू सियासी ॼाण रखंदड़ माण्हुनि सां धोखो शायदि जाइज़ बि हुजे, जो हर को चवंदो त एतिरा होशियार एतिरा सियासी ॼाण रखंदड़ माण्हू धोखो खाई वञनि त उहा सज़ा हिननि पाण घुरी वरिती आहे। पर सिंधी माण्हुनि सां प्रोफेसर जे निड़ीअ में लफ़्ज़ फासी पिया। न ॾिसंदे बि हिन ॾिसी वरितो त प्रोफेसर जे अखियुनि मां लुड़क लड़ी ॻाल्हाईंदा रहिया। पोइ वरी प्रोफेसर जो आवाज़ु पहिरीं झीणो, पोइ होरियां ऐं पोइ ॾाढियां गूंजियो। सिंध जा माण्हू, मिसकीन मारू माण्हू जन कॾहिं कंहिं सां धोखो धोलाब न कयो, तन सां हिन जे पंहिंजनि मूं जहिड़नि या मूं पारनि वॾा धोलाब कया आहिनि। हिननि खां जियापो खसे वरितो अथनि, हाणे न जी था सघनि न मरी था सघनि। जन खे जीअ में जायूं ॾिनऊं से जायूं त वालारे वेठा, पर मिटीअ खे बि मान न ॾिनऊं। जंहिंजे चवण ते पंहिंजा चप सिबी वेही रहिया, उन्हनि हिननि जे कननि में बि सीहो उते छॾियो। हाणे सिंधी अंधा गूंगा ऐं ॿुड़ा आहिनि, पर मूं जहिड़ा ज़ईफ़ अञा मौजूदु आहिनि जंहिंजे कननि में ॿुधण जी कुवत बाक़ी आहे, रड़ियूं करण जी कुवत बाक़ी आहे, अञा दीद बि बाक़ी आहे। से कीअं कंदे था चवनि त सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, संदो केरु मयार हो यार।
माण्हुनि जे हिन मेड़ मां ॼण त सीसराहट निकिरी वियो। उन वक़्तु अनूअ ॾिठो त बास पंहिंजे 8-10 माण्हुनि सां गॾु मजमूअ खे चीरींदो डाइस ते चढ़ी आयो। हाउकार मची वई। बास मथे चढ़ी प्रोफेसर जे बिल्कुलु साम्हूं अची बीह रहियो। हिन जे हथ में रिवाल्वर हो ऐं हिन जे माण्हुनि जे हथनि में 303 जूं राइफलूं। वेही रहो, हिननि खे हटायो, हीअ कहिड़ी शराफ़त आहे? भांत भांत जा आवाज़ अनूअ जूं पापड़ियूं पोसराईंदा रहिया ऐं हू सट ॾेई थिड़ंदो थाबड़ंदो माण्हुनि खे चीरींदो प्रोफेसर जे भर में बीठल चित्रकार खे धिको ॾेई अॻिते वधी आयो। उन वक़्तु बास जो आवाज़ हिन जे कननि में आयो, प्रोफेसर, मुंहिंजी आछ अञा बि क़ाइमु आहे। चित्रकार हिन खे हैरत मां ॾिठो। अनूअ जो हेठियों चप ईअं वढियल हो ॼण हिन पंहिंजे चप खे पाण ई चक पाए कपे विधो। हिन खे हालतुनि जी संगीनीअ जो अंदाज़ो त हो, पर उन जी उमेद बिल्कुलु कान हुई त को प्रोफेसर खे ईअं ॾींहं ॾिठे जो हज़ारे माण्हुनि जे अॻियां नवाब शराफ़त अली ख़ान को नुक़सानु पहुचाईंदो। अनवर, तूं हीअ तुंहिंजे चप खे छा थियो आहे? हुन ॻाल्हायो अनूअ सां, पर संदसि अखियूं ऐं कन प्रोफेसर ऐं ओचितो ईंदड़ माण्हुनि ॾांहुं हुआ। हा आऊं, पर हींअर ॿुधाइण जो वक़्तु कोन अथमि। वक़्तु मिलियो त चपनि ऐं दिलि जे ज़ख़्मनि ते ॻाल्हाईंदासीं। ईअं चई अनु वधी अची प्रोफेसर जे भर में बीह रहियो। हिन जूं नज़रूं बास ऐं संदसि माण्हुनि जे हथियारनि ते खुतल हुयूं। उन वक़्तु डाइस ते बीठल माण्हुनि जे दिलि में हदक पइजी वियो। जॾहिं नवाब शराफ़त अली ख़ान पंहिंजो रिवाल्वर वारो हथु मथे खयूं ऐं उन वक़्तु माण्हू ॾिठो त अनूअ जो हथु बि मथे खॼो ऐं ॿी घड़ीअ हिकिड़ी गोली हिन जे पंहिंजे बास जो मग़ज़ ॾारी वई। हू जीअं किरियो तीअं अनूअ जो हथु बार बार मथे खॼंदो रहियो, जेसीं ताईं हिन महसूसु कयो त हिकिड़े पासे खां प्रोफेसर ऐं ॿिए पासे खां सलीम चित्रकार हिन खे भाकुर में आणण में पाण पतोड़े रहिया हुआ। मेड़ में हाहूकार मची वई। माण्हू हेॾां होॾां भॼण लॻा। पुलिस जो हिकिड़ो वॾो अटालो हिकदमि बंदूकूं ताणींदे डाइस ते चढ़ी आयो। अनूअ खे घेरे में आणे छॾियाऊं। चित्रकार अखियुनि जी धुंध मां रुॻो एतिरो चयो, अनू तो ही छा कयो? अनू का घड़ी चित्रकार खे घूरींदो रहियो ऐं पोइ संदसि कुल्हे ते हथु रखंदे गुलूअ वारी ठेठ ॿाराड़ीअ वारे लहजे में चयाईं, यार बणसां हिकिड़े अठखड़े खे मूं पूरो करे छॾियो। बाक़ी तूं ॼाण, प्रोफेसर ॼाणे, सिंध ॼाणे ऐं अव्हां जो ईंदड़ मुआशिरो ॼाणे। अनूअ जी आवाज़ में को बि डपु कोन हो, का बि हबक कान हुई, फ़क़ति हिकु बेपरवाही हुई जंहिंमें इत्मीनान जी झलक हुई। प्रोफेसर रशीद बि हिन जा लफ़्ज़ ॿुधा ऐं हू पंहिंजी ऐनक ठाहींदो हिन ॾांहुं वधी आयो। हिन खे भाकुर में भरींदे चयाईं, पुट, आउं पुराणे ज़माने जो माण्हू आहियां। मूंखे गांधीअ जीअ जे फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि वणंदी हुई त तशदुद सां को बि मसइलो हल थियणो न आहे। पर सोचियां थो त छा ही बि तशदुद आहे या ॿियो कुझु? ख़ैर, तोसां हिकिड़ो वचन थो करियां त तूं जेका हीअ झूर पोड़ी हयाती बचाई आहे, मोटाए ॾिनी आहे, सा आख़िरी पसाहनि ताईं सिंध ऐं सिंध वासियुनि जे आजिपे लाइ गुज़ारींदुसि। प्रोफेसर सुॾकनि में अची पियो। सूबेदार हिन खे ॿांह खां छिकियो। हिन घड़ीअ लाइ सूबेदार जे अखियुनि में निहारींदे सलीम जे कुल्हे ते हथु रखंदे चयो, सलीम, सोरठ जी पारत अथई ऐं अम्मा खे चइजांइ त मूं लाइ रोए न, पर जे लुड़क न बीहनसि त उन्हनि लुड़कनि जे सदके मूंखे बख़्श करे छॾे। अनूअ जी दिलि वरी रोअण लाइ आती हुई। हिन ईअं भायो त हिन जे निड़ीअ में कुझु अटकी पियो हो, का ॻंढ अचणु लॻी हुई ऐं संदसि अखियुनि में भितर भुरण लॻा हुआ। रुॻो उन अहसास खां त मतां हू रोई ॾिए, हू पुलिस सां गॾिजी डाइस तां हेठि लही आयो। पुॼाणीअ खां अॻु हिन खे जॾहिं ॿुधायाऊं त हिन जा आख़िरी मुलाक़ाती आया आहिनि, तॾहिं हिन जी दिलि उहो फ़ैसिलो करे न सघी त हू मुलाक़ात लाइ वञे या न। फांसीअ जी सज़ा जे ऐलान खां वठी हिन घड़ीअ ताईं हिन पाण खे निहायत हल्को, निहायत पुरसुकून भायो हो। हिन ट्यास ताईं उन ई साॻी सुकून सां वञणु थे घुरियो। हिन दिलि जे बयाबान में को बि छूहो न थे घुरियो। हिन हाणे पंहिंजे अंदरि ऐं ॿाहिरि चुप चुपा थे चाही। हिन खे त हाणे काल कोठड़ीअ में ऐं उन जे आस पास जा आवाज़ बि कोन वणंदा हुआ।
हिन सोचियो हो त छा उहो नथो थी सघे त मौत जे ऐलान ऐं मौत जी आख़िरी घड़ीअ ताईं हिन खे कंहिं अहिड़े हंधि रखनि जिते को आवाज़ न हुजे, को खड़को बि न हुजे, का बि बाज़ गश्त न हुजे, को बि पड़ाॾो ऐं पड़लाउ न हुजे। हिन पंहिंजे ज़हन खे बिना ख़ाली करे छॾियो। हाल ऐं मुस्तक़बिल हिन लाइ हो ई कोन, अलबत माज़ीअ जा कुझु मंज़र पंहिंजे समूरनि गूंदरनि सां कुझु वक़्तु हिन खे सताईंदा रहिया हुआ, पर हाणे त हू उन्हनि ते बि हावी थी वियो हो। हिन चाचे अलूअ पंहिंजे पीउ पंहिंजे ॾाॾे बाबति सोचणु छॾे ॾिनो हो। संदन ख़्याल खे पंहिंजे ज़हन जे चांवट टपणु न थिए ॾिनई। फ़क़ति हू पंहिंजी माउ साइण खे विसारे न सघियो। रखी रखी ओचितो ई ओचितो हू हिन जे ज़हन जे रिण में घिड़ी थिए आई, ऐं जॾहिं हूअ अंदरि ते आई त पोइ ख़्यालनि जा काफ़िला बेधड़क अंदरि हलिया थिए आया। उन्हनि काफ़िलनि खे हू कंधु धूणे मोटण लाइ मजबूर कंदो हो, पर वेंदे वेंदे उहे काफ़िला हिन खे ॾाढो कमज़ोर, ॾाढो रोअणाहारको करे वेंदा हुआ। हिन जे ज़हन जी चावट टुपण वारो हिकिड़ो ॿियो बि हो, सोरठ। हिन खे सम्झ में न थे आयो त सोरठ खे कहिड़ो हक़ हो त उहो हिन जे बयाबान में ईअं रेकोठे हली अचे। हू वरी कंधु झटके हिन खे मोटाए छॾींदो हो। हू ॻरनि ॻरनि क़दमनि सां मुलाक़ात लाइ आयो। दरवाज़ो हिन ते बंदि हो। हिन जे सीखुनि मां हिन परे खां ॾिठो साम्हूं ई साम्हूं हिन जी माउ जे कुलनि में ॿाहूं विझी मिस्टर अनवर रईस अनवर खेसि संभालींदो पियो आयो। हिन जी माउ जूं अखियूं परे हूंदे बि इन खे पंहिंजे दिलि वांगुरु बयाबान लॻियूं, ऐं परे हुजण करे हू उन्हनि जी रुञ खे महसूसु करे पिए सघियो। हिननि जे पुठियां मिसिस अनवर महिरू हुई, जंहिंसां गॾु चित्रकार सलीम हो। हिन ईअं भायो ॼण त मिसिस अनवर इंसान न हुई, सलीम जी का पेंटिंग हुई जंहिंमें साहु पइजी वियो हो, या ईअं बि थी थिए सघियो त ख़ुदि सलीम मिसिस अनवर जी तख़लीक़ जो को पाछो हो। ऐं सभ खां आख़िर में हिन प्रोफेसर रशीद खे ॾिठो, जंहिंसां गॾु सोरठ हुई। अलाए छो हिन जे ज़हन में उहो ख़्यालु अची वियो त माज़ी ऐं मुस्तक़बिल जो ई ॻांढापो ईअं हो ॼण त हिन जे अंदर जे बयाबान में ज़िंदगीअ जो आख़िरी आजिबो हो। उन आजिबे जी आजियां लाइ वधी अचण जी ख़्वाहिश जे बावजूदि हिन खे ॾावण पइजी विया। हिन खे अलाए जे ओचितो छो उहो वरलाप वराए वियो त उन ई ॻांढापे ते हिन जो हाल जो ओलड़ो न पवे त चङो। ऐं हिन पंहिंजे पुठियां निहारियो, जिते पहरेदार पुठियूं दर बंदि करे रहियो हो। हू मुड़ियो ऐं वधी पहरेदार ताईं आयो ऐं संदसि कुल्हे ते हथु रखी चयाईं, भाऊ इहो दरवाज़ो बंदि न कर, मूंखे पंहिंजे हाल ॾे वठी हल। मूं में माज़ी ऐं मुस्तक़बिल सां आख़िरी मुलाक़ात जो हौसलो न आहे।